जिनासिन हेडलाइन सां अवांखे अहम ख़बर ॾींदारो त मांझंद भरिसां राजड़ी वटि इंडस हाईवे ते मोटरसाइकिल सां टक्कर बाद ॼाणनि सां भरियल वेन कल्टी थी पई आहे। हादसे में हिकु ॼणो फोत ऐं केतिरा ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे जे नतीजे में मोटरसाइकिल सवार राजड़ी वासी 3 वरियनि जो पोरियत पीरो खोसो थॾे ते ई फोत थी वियो आहे, जॾहिं त वेन सवार 5 खां मथे ॼाणी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि ऐं फोतियुनि जी लाशनि खे मक़ामी माण्हुनि लोकल गाॾियुनि ज़रिए मांझंद अस्पताल पहुचायो। अवांखे अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया मांझंद भरिसां राजड़ी वटि इंडस हाईवे ते मोटरसाइकिल सां टक्कर बाद ॼाणनि सां भरियल वेन कल्टी थी पई आहे। हादसे में हिकु ॼणो फोत ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे जे नतीजे में मोटरसाइकिल सवार राजड़ी वासी 3 वरियनि जो पोरियत पीरू खोसो थॾे ते ई फोत थी वियो आहे, जॾहिं त वेन सवार 5 खां मथे ॼाणी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि ऐं फोतियुनि जी लाश खे मक़ामी माण्हुनि लोकल गाॾियुनि ज़रिए मांझंद अस्पताल पहुचायो। अफ़सोसनाक ख़बर अवांखे ॾियूं पिया मांझंद भरिसां राजड़ी वटि इंडस हाईवे ते मोटरसाइकिल सां टक्कर बाद ॼाणनि सां भरियल वेन कल्टी थी पई आहे। हादसे में हिकु ॼणो फोत ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे जे नतीजे में मोटरसाइकिल सवार राजड़ी वासी 3 वरियनि जो पोरियत पीरू खोसो थॾे ते ई फोत थी वियो आहे, जॾहिं त वेन सवार 5 खां मथे ॼाणी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि ऐं फोतियुनि जी लाशनि खे मक़ामी माण्हुनि लोकल गाॾियुनि ज़रिए मांझंद अस्पताल मुंतक़िल कयो आहे। मांझंद भरिसां राजड़ी वटि इंडस हाईवे ते मोटरसाइकिल सां टक्कर बाद ॼाणनि सां भरियल वेन कल्टी थी पई आहे। हादसे में हिकु ॼणो फोत ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। हादसे जे नतीजे में मोटरसाइकिल सवार राजड़ी वासी 3 वरियनि जो पोरियत पीरो खोसो थॾे ते ई फोत थी वियो, जॾहिं त वेन सवार 5 खां मथे ॼाणी ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि ऐं फोती जी लाश खे मक़ामी माण्हुनि लोकल गाॾियुनि ज़रिए मांझंद अस्पताल पहुचायो। इन हवाले सां वधीक तफ़सील आहिनि जामशोरो खां रहीम बख्श वेरोच लाइन ते मौजूद आहे। जी रहीम बख्श। जी फौजिया मांझंद भरिसां राजड़ीअ वटि इंडस हाईवे ते ही अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। कराचीअ खां लाड़काना तरफ़ वेंदड़ ॼाणनि सां भरियल वेन जो कोहीड़े सबबि साम्हूं खां ईंदड़ मोटरसाइकिल सवार खे टक्कर लॻण जे नतीजे में मोटरसाइकिल सवार राजड़ी वासी 3 वरियनि जो पोरियत पीरू खोसो थॾे ते ई फोत थी वियो, जॾहिं त वेन में सवार 5 खां मथे ॼाणी ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी ऐं फोतियुनि जे लाश खे मक़ामी माण्हुनि लोकल गाॾियुनि ज़रिए मांझंद अस्पताल पहुचायो, जिते इलाज जी सहूलियत न हुअण सबबि ज़ख़्मी खे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे ऐं फोती जे लाश जी पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो आहे। जी फौजिया। वॾी महिरबानी रहीम बख्श तफ़सील ॾियण जे लाइ।